क्या हुआ दिल पे सितम, तुम न समझोगे बलम, बेवफा नहीं है हम, इस मोहब्बत की कसम, क्या हुआ दिल पे सितम, तुम न समझोगे बलम। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यारु, मुंहिंजी मुहबत हमेशह अव्हां सां गॾु गॾु हूंदी आहे। राति जा ही 2 कलाक, हिन 2 कलाकनि में थींदी आहे अव्हां सां मुहबत भरी कचेरी, प्यार भरी कचेरी ऐं ख़ुशियुनि भरी कचेरी। सो छा कजे, छा कजे, छा कजे? किथे ढोर सुञा, किथे चोर सुञा। ऐं जॾहिं ढोर ऐं चोरनि जे विच में पाण पहुतासीं त पोइ ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि थी वेंदी। ठीकु आहे? त पाण खे ॻाल्हि खे सम्झणो आहे, उन ॻाल्हि खे सम्झणो आहे जेका ॻाल्हि असां हमेशह सम्झंदा आया आहियूं। सो ख़ैरु, अॼु अव्हांखे प्रोग्राम में शामिलु थी हिकिड़ो टहक ॾेई ॾेखारिणो आहे। ठीकु आहे? वॾो वॾो टहक ॾेई ॾेखारिणो आहे ऐं अहिड़ो टहक ॾेई ॾेखारिणो आहे, अहिड़ो माना खिलण जा अंदाज़ अलॻि अलॻि हूंदा आहिनि माण्हूअ जा, त अहिड़ो तव्हांखे टहक ॾेई ॾेखारिणो आहे जो जेके ॾिसंदड़ आहिनि उहे बि उन टहक खे ॿुधी ज़रूरु ईअं माना वॾो वॾो टहक ॾियनि। ठीकु है जी? सो 0213512 नंबर चेंज आहे, 0213512122963 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज मां कंदो, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। एंड हुन सां गॾु गॾु जनाब असांजा सिंध टीवी HD जेको चैनल आहे यूट्यूब ते या फेसबुक ते, उन्हनि खे बि ज़रूरु लाइक कयो, फॉलो कयो ऐं सब्सक्राइब कयो। ऐं उन्हनि ते असांजा बेशुमार ड्रामाज़ आहिनि, प्रोग्राम्स आहिनि जेके तव्हां ॾिसी सघो था। सो पाण हलूं था हिकिड़े सुठे सुहिणे सूफ़ी कलाम न बल्कि हमद जी तरफ़ सां हलूं। अली हैदर जो आवाज़ु आहे ऐं अलाह जो
दर्द दिल में यार न थई तॾहिं त दिल दुखाई थो तोखे भी गम मिले का ख़बर पवई दर्द दिल में यार न थई सही सही सूरत थी पई मुंहिंजी दिल साणिया रोई रोई सुकी वयो अखियुनि जो पाणिया सही सही सूरत थी पई मुंहिंजी दिल साणिया रोई रोई सुकी वयो अखियुनि जो पाणिया मुंहिंजे हिन रोअण खे पिरी हो 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 मुंहिंजे हिन रोअण खे पिरी तू सफ़ा भोग भाई थो तोखे भी गम मिले का ख़बर पवई दर्द दिल में यार न थई वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार 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 अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार थो चवां सिंध टीवी जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां सभिनी जूं मोहबत हूंदियूं आहिनि अवां सभिनी जूं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि ऐं अॼु बि अवां टेलीफोन कॉल जे ज़रिए प्रोग्राम में शामिलु थी सघो था 021-351-22963 टेलीफोन नंबर इन नंबर खे कंहिं डायल कयो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कहिड़ा हाल अथई अरीबा सही हाल है थानी ख़ुशि आहीं हाँ खुश है तुझे चाक चङी भली हाँ चाक चंगे वाली तो चाक चंगे भलो आऊं चाक चङो भलो सब सेट A1 फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह आ तो एक गाल दे ॿुधा मुझे पैदा कर दोस्त है जिन्हें नाम मुस्तफा है मुझे तू मामा मामा नहीं हूँ नहीं तो के सलामन वो मुझे लाई भाई तो हाँ भाई तो मैं तो के सलामत दिया वालेकुम सलाम उनके सलाम मुस्तफा के खोड़ सारा सलाम है हाँ अच्छा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा अॼु सही गाल दे ज़ोर ज़ोर सां टहक ॾेई ॾेखार खिली ॾेखार ज़ोर ज़ोर सां हा ये खिला आए था ऐं खिल आहे तूं कोशिशि कर खिलण टहक ॾेई ॾेखार कीअं खिलंदी आहे ईअं न ईअं खिल ईअं न कर क्या है वरी हू ईअं न खिलबो आहे ज़ोर सां खिल इहो बि खिलण ओके ओके ॿियो ख़ैर आहे हाँ जैसे खेले ॿियो सभु ख़ैर बसि अॼु खिलण जो रखियो त केरु ॾिसूं ॿियो हाणे ॿिए कंहिंखां खिल पुछूं ठीकु आहे क्या बसि ॿिए कंहिंखां वरी हाणे खिल पुछूं आता गाना बताए ॿुधाए 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 पलकों पे बिठाऊंगा सीने से लगाऊंगा लाहौर से कराची रियो पे घुमाऊंगा देखेगा जमाना जाना मेरे पास आना और मेरी क्यूट जाना रियो में आना आहा आहा वाह भाई वाह वाह भाई वाह वाह भाई ज़बरदस्त थैंक यू अरीबा मूं सां गॾु गॾु हुई फ्राम मकली ऐं असांजी ओपनर हूंदी आहे हमेशह असांजे शो जी महिरबानी वॾी अरीबा अव्हांखे भलीकार त चऊं खिली तो सही न ॾेखारियो अॼु जेको बि मुंहिंजे प्रोग्राम में शामिलु थींदो वॾो टहक ॾेई ॾेखारींदो उन खां पोइ भले गानो ॿुधाए सो टहक ॾियण सां ख़बर छा थींदो आहे असांजे अंदरि खोड़ सारियूं बीमारियूं हूंदियूं आहिनि उहे टहक ॾियण सां ख़तमु थी वेंदियूं आहिनि सो तव्हांखे वॾो लॉफ्टर ॾियणो आहे वॾो टहक ॾियणो आहे हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राजा भाई की हाल आहे ख़ुशि आहियो सभु ख़ैर साईं अल्हम्दुलिल्लाह सभु सेठ केरु पियो ॻाल्हाए राजा शिवरारी सरसराम कदमोड़ कशमोड़ बाबा कहिड़ा हाल अथई राजा ख़ुशि आहीं नाले भाई अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो ख़ैर आहे A1 फर्स्ट क्लास ज़बरदस्त कीअं अमर मुंहिंजी माता खे वॾी दुआयूं करे थी हिन वक़्तु ताईं अल्लाह साईं अमड़ खे हयाती ॾे अल्लाह साईं अमड़ खे सिहत ॾे प्रोग्राम पिया अम्मा जे पेरनि ते हथ हा मां पहिरियों त चवंदो पर खाईंदो मां ॿ टे ॾींहं थियो तव्हांजो प्रोग्राम नेट ते भलो ई न अचे पियो वाह छो बसि ॿ टे ॾींहं बसि थोरो ॿाहिरि वियो हुते हिनखे ॾकंदो होसीं अच्छा अच्छा हल अॼु खिली ॾेखार वॾो टहक ॾेई ॾेखार कीअं खिलंदो आहे खिली ॾेखार पर मां खिला हा ज़ोर सां अञा ज़ोर सां इहो रोईंदो खिलींदो इहो ख़बर न पला रवा थोरा छा मोकिलियां को कित किताड़ी कढई अची ज़ोर ज़ोर सां चलो गुड गुड महिरबानी राजा भाउ महिरबानी लख थोरा महिरबानी
अदो हुयो असां सां गॾु थैंक यू वेरी मच अवां शो में शामिल थिया ऐं 021-922 न 021-3522-963 टेलीफोन नंबर आहे हिन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिल थींदो ऐं मैसेज मां करे सघो था राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज भी करे सघो था सो ख़ुशि हुजो आबाद हुजो मोहबतूं वंडींदासीं प्यार वंडींदासीं प्यार ऐं ख़ुशियुनि सां गॾु कोशिशि कंदासीं त ब्रेक बि वठंदासीं नंढो ब्रेक था वठूं ब्रेक खां पोइ वापसि था अचूं ऐं अॼु कमर्शियल कुझु घणा आहिनि सो तव्हां थोरो कमर्शियल्स खे बि इंजॉय कयो इहे हलंदा त पंहिंजो गाॾिड़ो बि हलंदो सो ख़ूबसूरत कमर्शियल ब्रेक आहे ब्रेक खां पोइ वापसि हुजा केॾा न वञिजो मूंसां गॾु रहिजो वेलकम अगेन जी ख़ुशि आमदीद भली कार अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजी हिन महफ़िल में इहो चवंदासीं त भली कारी आयो वे तोसां असांजी अंगण च सो थैंक यू वेरी मच अवांजो प्यार आहे अवांजूं मोहबतूं आहिनि महफ़िल में शामिल अॼु तव्हां मैसेज करे सघो था राजा मेमन जे पेज ते जेको जंहिंजे अॻियां लाइव विथ राजा लिखियलु आहे जिते मां लाइव बि ईंदो आहियां उहो मैसेज बि मां तव्हांजे प्रोग्राम में शामिल रखंदुमि ऐं हुन सां गॾु लाइव कॉल त तव्हां कयो ई कयो पिया स्क्रीन ते टेलीफोन नंबर मौजूदु आहे 021-3522-351-22963 टेलीफोन नंबर आहे इन नंबर खे डायल कंदो महफ़िल में शामिल थी वेंदा सो ख़ैर अॼु मां चयो आहे त टहक ॾेई ॾेखारियो वॾा वॾा टहक ॾींदो त काफ़ी बीमारियुनि खां बची वेंदो वठूं त हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम केरु आहे अदी आसफ़ा तुंहिंजो फ़ोन में आवाज़ु सही न ईंदो आहे मूंखे छो नेटवर्क को अहिड़ो नेटवर्क वटि जेको उते ईंदो हुजे न उहा सिम छो थी वठी हा हाणे कुझु सम्झ में कोन थो अचे छा पई चवीं हा छा कजे हा छा थी चईं जी जी हलो छा थी चवीं हा न पोइ अहिड़ी सिम वठ न जंहिंजो नेटवर्क ईंदो हुजे उते हलो ठीकु आहे ॿियो छा हाल अहिवाल आहे कीअं आहे मौसम मिठीअ जो कुर्ब कुझु टहक ॾेई ॾेखारियो अॼु आऊं चयो आहे टहक ॾेई ॾेखारियो ज़ोर ज़ोर सां टहक ॾेई ॾेखार जल्दी टहक ॾेई ॾेखार जल्दी टहक ॾेई ॾेखार टहक पहिरियां बसि अब ॿुधाए ॿुधाए मां शाइरी ॿुधायां उन्हनि मां कहिड़ी शाइरी तोखे ॿुधायां अॼु शाइरी कोन थो ॿुधायां छॾे अॼु खिल अॼु टहक ॾियणा आहिनि गाना ॿुधाइणा आहिनि हा बेमान चाहूं तुझे सुबह शाम बेमान चाहूं तुझे सुबह शाम तू ही मेरे दिल की धड़कन तू ही है मेरा जीवन तुझ पे लुटा दूं ये जान बेमान चाहूं तुझे सुबह शाम ओके खुदा हाफ़िज़ धीअ असां सां गॾु हमेशह ईंदी आहे महफ़िल में ऐं मिठी मां ॻाल्हाईंदी आहे आसफ़ा नालो आहे न ऐं हुनजी ॿी सिस्टर बि हूंदी आहे उहा बि हूंदी आहे असमा उहा बि हूंदी आहे उहा बि मिठी मां शामिलु थींदी आहे पुराणा कॉलर्स आहिनि मुंहिंजा ऐं हमेशह चवंदी आहे त मिठी मां ज़िंदगीअ में न आयो आहियां हक़ीक़त आहे मां ज़रूरु मिठी ईंदुसि ऐं मिठी मुंहिंजी ॾाढी दिलि आहे त मां मिठी अचां ऐं मिठी घुमां ऐं पंहिंजो थर ॾिसां ऐं छा कजे एॾी महांगाई वरी माण्हू जेको इहो सुबुह खां वठी निकिरंदो आहे भॼां बसि इन में या त ज़िंदगी गुज़री पई वञे सो 021-3512-2963 टेलीफोन नंबर ऐं राजा मेमन जो पेज फेसबुक ते जंहिंजे अॻियां लाइव विथ राजा लिखियलु आहे हुन ते तव्हां वञी मैसेज ज़रूरु कजो तव्हांजो मैसेज ज़रूरु प्रोग्राम में शामिलु रखंदुसि सो कचहरियूं खोड़ आहिनि ॻाल्हियूं खोड़ आहिनि हिकिड़ी कॉल था वठूं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु आहे नूर ॻाल्हायां थी नूर ॻाल्हाए थी किथां थी ॻाल्हाए नूर उबावड़ो खां कहिड़ा हाल आहिनि नूर काथे गुम थी वई आहे ही काल ई न पिया खणनि
बस ये तू काथे गायब काथे हुई महीनो पूरो ना आई ना विच में तव्हांजो शो बि बंदि हुयो मोहरम जी वजह खां। मोहरम हा मोहरम वजह सां बिल्कुलु। ॿियो छा हाल आहे नूर? ठीकु, तव्हां ठीकु आहियो? हा ठीकु आहियां तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं। जी। ॿियो छा हाल वाला मौसम कीअं आहे तव्हांजे उबावड़े जो? मौसम जॾहिं बरसाति थी हुई तॾहिं ठीकु थी वियो, वरी गर्मी थी वई आहे हाणे। हा तव्हांजे दिलि जो मौसम कीअं आहे? दिलि जो मौसम ठीकु आहे। ज़बरदस्त। पोइ तव्हां वॾा वॾा टहक ॾेई ॾेखारियो। टहक कीअं ॾींदा आहियो? न मां नथी ॾेई सघां। टहक ॾेई ॾेखारियो जल्दी। इहो इहो कहिड़ो टहक हो? ज़ोर सां खिली। न मां बसि एतिरो खिली सघां थी। बस दी अॼु मानी न खाधी थी लॻे थो। ये बुख वारी खिल हुई। न चलो गुड। कोई गानो ॿुधायो भला? न तव्हां ॿुधायो, मां एॾे दिन खां बाद कॉल कई आहे, तव्हां ई ॿुधायो। मां त एॾा गाना ॿुधायां पियो शो में। मुंहिंजे लाइ बि कोई ॿुधाए छॾो। तव्हांजे लाइ कहिड़ो ॿुधायां? जी कहिड़ो ॿुधायां तव्हांजे लाइ? तव्हां बि ॿुधाए छॾो। हो हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ, हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ माण्हुनि में हिकु माण्हू जंहिंखे ॼाणो था सभु सुञाणो, जंहिंजी अखियुनि आ कुठो सो मूंखे आ मिठो, हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ। ठीकु आहे? थैंक यू सो मच। तव्हां सां ॻाल्हाए ॾाढी ख़ुशी थी। महिरबानी नूर, मूंखे बि तव्हां सां ॻाल्हाए ॾाढी ख़ुशी थींदी आहे। महिरबानी कुर्ब, थैंक यू। ऐं ख़ूबसूरत गाने तरफ़ हलणो आहे। प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ आहे। ईंदो सजण साईं अल्लाह मुंहिंजो ईंदो ढोलण साईं। एंजॉय। सारी दे सजण खे बोढ़ा पयम गड़ी अखिल भरी भरी कई रीत रोवण जी। ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुझो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं। हथड़ा अची चिकन मां काढ़ी दो, हाथी ॾेई हथड़ा हाथी ॾेई हथड़ा अची चिकन मां काढ़ी दो, ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण साईं, ईंदो सजण साईं मुझो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं। मथा लगल साथड़ो सही सलामत नी दो, मथा लगल साथड़ो, मथा लगल साथड़ो सही सलामत नी दो, ईंदो सजण, ईंदो सजण, ईंदो सजण साईं अला मुझो
सजन ईंदो सजन साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं अब्दुल लतीफ जो हादी हथ जली दो उते अब्दुल लतीफ जो उते अब्दुल लतीफ जो हादी हथ जली दो ईंदो सजन साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं ईंदो सजन साईं मुझो ईंदो ढोलण साईं ईंदो सजन साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं ईंदो सजन साईं अला मुझो ईंदो ढोलण साईं वेलकम जी अगेन खुशामदीद भलीकार 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 अवां सभी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार पंहिंजी हिन महफ़िल में लाइव विथ राजा चांहि ऐं बिस्किट बि गॾु आहिनि पर आउं बिस्किट खाइणु छॾे ॾिनो हाणे चांहि पीअंदो आहियां बसि राति में सो अवां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार था चऊं ऐं स्क्रीन ते टेलीफोन नंबर मौजूदु आहे तव्हां अची सघो था टहक ॾेई ॾेखारे सघो था खिली माना वॾो ज़ोर सां टहक ॾींदा त को न को माण्हू हूंदो जेको ज़रूरु तव्हांखे ॾिसी या तव्हांजे टहकनि खे ॿुधी मुस्कुराईंदो टहक ॾियण सां ख़बर छा थींदो आहे काफ़ी बीमारियूं आहिनि परे हली वेंदियूं आहिनि ज़िंदगीअ मां हिकिड़ी कॉल था वठूं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु आहे पारस फ्राम लाड़काना कहिड़ा हाल आहिनि पारस ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो बिल्कुलु ठीकु ठाक अथई अव्हांजी दुआउनि सां अव्हांजे साम्हूं कीअं पई ज़िंदगी गुज़रे अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्लाह जो बहितरीन वाह 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 ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो को टहक ॾेई ॾेखारियो ज़ोर ज़ोर सां टहक माने ॾींदी आहे न ॾींदी आहे थोरो टहक ॾेई ॾेखार भाउ खे न टहक न दे कंदी आहियां मां टहक न ॾींदी आहियां ज़ोर सां रोई ॾेखार रड़ियूं करे ॾेखार न न न न हाल को गानो ॿुधाए भला न गानो बि न ईंदो आहे शाइरी ॿुधा का भला शाइरी न न रुगो जंहिं ते ॻाल्हि में न न न माना न छा आहे कुझु ॿियो त कयूं न बाक़ी गाना वग़ैरह शाइरियूं इहो मुंहिंजी लाइफ में न आहिनि हाल टहक ॾेई ॾेखार पोइ टहक ॾिनमि त सही किथे ॾिनव चलो ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो ऐं थैंक यू वेरी मच थैंक यू हो सुंह जी राणी तूं शलमाणी तूं पारस जहिड़ो प्यार सुंह जी राणी तूं अदी पारस असां सां गॾु हुई थैंक यू वेरी मच पारस फ्राम लाड़कानो ऐं हुजे ई नाणो त वाकई घुम लाड़कानो बेस त ख़तमु कयो हिनजो हेॾा इको हा त ज़िंदगीअ में जेको चवंदा आहिनि त हुजे ई नाणो त घुम लाड़कानो ऐं इहा कहावत तॾहिं खां आहे जॾहिं खां लाड़कानो शहर जेको आहे उते पासे में जेको मोहन जो दड़ो आहे उते पूरी दुनिया मां माण्हू बिज़नेस करणु ईंदा हुया सो इन जी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे त हुजे ई नाणो त घुम लाड़कानो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरा शायदा थी ॻाल्हायां कराची अदी शायदा ख़ुशि आहे रोज़ तुंहिंजो आवाज़ मटिजो वञे छो अलाए त ख़बर न आहे इहो लॻाईंसी जा को बटण मोबाइल में न न हा कल्ह बि चेंज हो अॼु बि चेंज कल्ह मां ॻाल्हायो न भाऊ कल्ह न ॻाल्हायो अच्छा हलो पोइ बसि मूंखे ॿियो को यादि आयो न ॿ टे ॾींहं थी विया आहिनि मां न ॻाल्हायो वरी अॼु ॻाल्हायो छा हाल वाला ज़िंदगी कीअं पई गुज़रे ज़िंदगी ॾाढी सुठी थी गुज़रे बिल्कुलु ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी गुज़रे न सुठी थी गुज़रे शुक्र अल्लाह जो ॾुखी न चलो गुड टहक ॾेई ॾेखारियो खिली वॾा टहक ॾेई ॾेखारियो
अदा मां टैक नथी ॾेई सघां नंढड़ो मुंहिंजो ॻाल्हाए पोटो हा पोटे खे टेक केरु ॾेई ॾेखारे पोटो करे ॾेई ॾेखारे तव्हां ॾेई ॾेखारो बसि पोटो मुंहिंजो टैक ॾेई ॾेखारी न बाक़ी ॾाढी खे नथा अचनि हलो हलो ठीकु आहे ॾियोसि पोटे खे हेलो हेलो वालेकुम सलाम अस्सलाम वालेकुम हेलो हा इहो पोइ लेट आहे ॾाढो कहिड़ा हाल अथई ठीक आहे ख़ुशि आहे हा ख़ुशि आहे नालो छा अथई अली रज़ा अली रज़ा हा अली रज़ा कहिड़ी क्लास में पढ़ंदो आहे 1 क्लास 9th क्लास में 1 क्लास 1 क्लास में पढ़ंदो आहे चलो वेरी गुड टहक ॾेई ॾेखार खिली ॾेखार ज़ोर सां चलो गुड आहे थैंक यू वेरी मच थैंक यू अदी शाहिदा महिरबानी अदी शाहिदा मूंसां गॾु गॾु फ्राम कराची ऐं हुनजो पोटो हुयो हुन टहक ॾेई ॾेखारिया खिली ॾेखारियो तव्हां बि ईंदव अॼु टहक ॾेई ॾेखारींदो तव्हां छो त खिलणु हर माण्हू जो अलॻि अलॻि हूंदो आहे हा ऐं टहक ॼण अलॻि अलॻि हूंदा आहिनि सो तव्हां बि टहक ॾेई ॾेखारियो था ऐं ज़िंदगीअ में जॾहिं टहक ॾिबाइनि त पोइ मज़ो अची वेंदो आहे आसानी थी वेंदी आहे सो हिकु दफ़ो ॿीहर अवां सभिनी खे भलीकार वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाबा कहिड़ा हाल आहिनि सभु ख़ैर अल्हम्दुलिल्लाह हा राजा मूंखे अॻे दफ़े तोखे डिस्टर्ब कई मां पे गाॾी हलाई सची पुछे थी अचां पोइ ॻोठा गाॾी पे हलाई छोकिरे मुंहिंजे कन ते फोन रखी थो आवाज़ हेठि मथे थिए पोइ सिग्नल न पियो अचनि तव्हांखे डिस्टर्ब कयुमि मज़ो न आयो न छा अलाए मूंखां त ॻाल्हि ई विसरी वई हा सारी तव्हां वठूं ॿियो छा हाल आहे ख़ुशि आहियो चाक चङा भला ॿियो ख़ैर तव्हां ॿुधायो तबियत सही आहे तव्हांजो गानो मूं ॿुधो हींअर वरी ॾिठो मूं इहो जेको ॾाढो मूंखे ॾाढो मज़ो अची वियो हा ॿुधो न हा इहे अहिड़ा कम मतिलबु इहे मुजाहिदी कम आहिनि हा चलो गुड आहे ॿियो सभु ख़ैर अॼु टहक ॾेई ॾेखारियो ज़ोर सां टहक ॾियूं था बिल्कुलु ॾींदासीं तव्हांजे टहक सही आहे तव्हां ख़ुशि हूंदो त तॾहिं त टहक ॾींदासीं न तव्हांखे ख़ुशी कयूं महिरबानी अली हसन भाउ महिरबानी ख़ुशि हुजो महिरबानी अली हसन जतो ई असां सां गॾु भई फ्राम कासिमाबाद हैदराबाद थैंक यू वेरी मच अवां शो में शामिलु थींदा आहियो सुठो लॻंदो आहे रेगुलर कॉलर आहियो ऐं मोहबतूं आहिनि अव्हांजो प्यार आहे ऐं फेस टू में त माना सम्झो त मोहबतूं वंडियूं न पाण सो ख़ुशि हुजो आबाद हुजो सो खोड़ सारा प्यारा दिलि वारा हिन महफ़िल में हूंदा आहिनि ऐं जॾहिं राति थींदी आहे त सूर जाॻंदा आहिनि ऐं सूर तॾहिं जाॻंदा आहिनि जॾहिं लाइट न हूंदी आहे सूर तॾहिं जाॻंदा आहिनि जॾहिं मच्छर घणा हूंदा आहिनि सूर तॾहिं जाॻंदा आहिनि जॾहिं माण्हू राति जी मानी न खाईंदो आहे बुख ते सुम्हंदो आहे ऐं सूर तॾहिं जाॻंदा आहिनि जॾहिं केरु कंहिंखां रुसी वेंदो आहे अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं राजा जानी कहिड़ा हाल आहिनि बिस्मिल्लाह जानी मां ठीकु आहियां हाकिम सियाल खानपुर मां ज़िलो भोटकी साईं जी सियाल साहब ख़ुशि आहियो चाक चङा भला शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास पंहिंजो ॿुधायो साईं मां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां छा ॿुधायां महाराज बसि इहो टाक जी कड़ लॻाओ टहक अॼु टहक ॾेई ॾेखार तूं टहक ॾेई ॾेखार सियाल साहब अञा थोरो लंबा वधीक थोरा अञा वधीक हुजे छा हा न हा त पोइ फिल्मी हुजे पियो छा खिल चलो ठीकु आहे कॾहिं कॾहिं खिलंदा कयो टहक ॾींदा कयो ज़िंदगी आसान थी वेंदव मज़े में थी वेंदव ठीकु आहे महिरबानी अदो हुयो सियाल साहब फ्राम खानपुर महर घोटकी खां थैंक यू वेरी मच अदा अवां शो में शामिलु थिया अवांजो प्यार आहे मोहबतूं आहिनि अवांजी ख़ुशियूं ऐं अवांजी ख़ुशियुनि जो अहसासु हिन में प्रोग्राम में शामिलु ख़ूबसूरत गीत जी तरफ़ सां प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे ऐं मेरे साहिबा
मेरे साहिबा मैं तेरी हो मुकिया, 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 मेरे साहिबा मैं तेरी हो मुकिया। वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भलीकार अवां सभु ॾिसणनि खे दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजी महफ़िल में भलीकार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। एंड स्क्रीन ते टेलीफोन नंबर मौजूदु आहे 021-351-22963 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। मैसेज जमा करे सघो था राजा मेमन जे पेज ते, जेको फेसबुक ते आहे, अॻियां लाइव विथ राजा हुन ते लिखियलु आहे। सो तव्हांजा मैसेज बि प्रोग्राम में शामिल रखणा आहिनि, उहे बि शामिल कयूं था। कॉल्स बि मौजूदु आहिनि, बसि वक़्तु तमामु थोरो आहे, त तकड़ि कुझु तव्हांजा मैसेज मां पढ़ी वठां। हाँ त जी दोस्तनि में कहिड़ो पहिरियों मैसेज आहे? अॼु मां लाइव न आयुसि फेसबुक ते, इन करे जो काफ़ी हिते दोस्त हुया। गुलमीर जमाली कहिड़ा हाल आहिनि? उरूज फातिमा थैंक यू वेरी मच। फिदा हुसैन शेख साहब, हनीफ़ निज़ामाणी हैदराबाद खां, अली हैदर गोपान खे भलीकार, फ़ाइक जमाली खे भलीकार था चऊं, थैंक यू वेरी मच सर, अव्हांखे बि भलीकार था चऊं। ऐं छा कजे वेल कुझु कोन कंदासीं, मोहबतूं वंडींदासीं, प्यार वंडींदासीं। ऐं आउं ॿिए पेज ते हलियो आहियां, वरी उन पंहिंजे पेज ते वापसि मोटां त पोइ तव्हांजा शामिलु थो रखां मैसेज जी। त स्क्रीन ते टेलीफोन नंबर मौजूदु आहे, ऐं जॾहिं बि तव्हां ईंदो त को न को टहक ज़रूरु ॾेई तव्हां मूंखे ॾेखारींदो। टहक ॾींदो त ज़िंदगी आसान थी वेंदी सभिनी जी, तव्हांजी बि असांजी बि, ऐं काफ़ी बीमारियुनि खां तव्हां बची वेंदा जॾहिं माण्हू टहक ॾींदो आहे त। छा कजे सो कंहिं मैसेज कयो आहे त राजा भाई कॾहिं कॾहिं गुनगुनाईंदा बि कयो। मां एॾा गाना ॻाईंदो आहियां, घटि ॿुधंदा आहियो, घटि ॾिसंदा आहियो छा? हा, कहिड़ो मैसेज कयो आहे? हलो ख़ैर, थैंक यू वेरी मच, अधो असां सां गॾु। ऐं तव्हांजो आई बि नथो हले मुंहिंजे ख़्याल सां, शाह साहब? ठीकु आहे, मां थोरा मैसेज पढ़ी वठां भला। अच्छा जी, मैसेज तरफ़ सां अचूं। काॾे विया मैसेज हलिया विया मैसेज? हीअ आहे शहज़ादो ख़ान आहे। शहज़ादा कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? चाक चङा भला, मूंखे बि भलीकार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। ऐं शहज़ादे ख़ान सां गॾु ज़रूरु मूंखे यादि आहे त अख़्तर बिरोई ज़रूरु मैसेज कयो हूंदो, ऐं अख़्तर बिरोई तमामु सुठी शाइरी मोकिलींदो आहे मुंहिंजी हिन महफ़िल में। शहज़ादो ख़ान चोली हाणे कैसे हो भाई? बिल्कुलु ठीकु ठाक, अवां ठीकु आहियो दादा? ऐं हाफ़िज़ ज़ुल्फ़कार मूंसां गॾु आहे, अव्हांखे भलीकार था चऊं। वॾा टहक ॾेई मोकिलिया अथई ज़ुल्फ़कार थैंक यू वेरी मच। ज़ुबैर अहमद जरवार चवे थो त उस्ताद बुखारी थो चए, कॾहिं महबूबनि सां मेड़ो, कॾहिं जीअ पंहिंजे सां जहिड़ो, हीअ हयाती हिकु ॿेड़ो, कॾहिं लहरुनि में कॾहिं लोॾनि में। आई एम ज़ुबैर अहमद जरवार। सलाम राजा भाई, कैसे हो? आज आप बहुत स्वीट लग रहे हो और हम आपका शो को बहुत इंजॉय कर रहे हैं। आई एम ज़ुबैर अहमद जरवार फ्राम टंडोला यार, थैंक यू वेरी मच सर। इमरान शर साहब आहे, अयूब जान आहे, अव्हांखे भलीकार थो चऊं अयूब, अव्हांखे भलीकार दिलि जी गहराइयुनि सां। ऐं इमरान शर फ़ोटू मोकिलियो आहे छाजो? थैंक यू अदा इमरान, थैंक यू वेरी मच, अव्हांखे भलीकार था चऊं। साकिब अली खे भलीकार था चऊं। साकिब हाउ आर यू? वेलकम टू माई शो। एंड फरहा अहमद आहे, फरहा अहमद खे भलीकार था चऊं। छा कजे, अवां शाइरी मोकिली आहे त हर शाम ये कहते हो कि कल शाम मिलेंगे, हर शाम ये कहते हो कल शाम मिलेंगे, आती नहीं वो शाम जिस शाम मिलेंगे, अच्छा नहीं लगता मुझे शामों का बदलना, कल शाम भी कहते थे कि कल शाम मिलेंगे, आती है जो मिलने की घड़ी, करते हो बहाने, डरते हो डराते हो कि इल्ज़ाम मिलेंगे, ये राह मोहब्बत है यहाँ चलना नहीं आसान, इस राह में तुम जिससे मिलो बदनाम मिलेंगे, दिल लेके वो मेरा आराम से बोले, बस ख्वाब की सूरत तुम्हें दाम मिलेंगे, उम्मीद है वो दिन भी कभी आएंगे, सुन लो हम तुमसे मिलेंगे और सरेआम मिलेंगे। वाह भाई वाह, वाह भाई वाह, थैंक यू वेरी मच फरा, अवां शामिल थिया। एंड ज़हीर भंड आहे, अवांखे भलीकार था चऊं।
ऐं मूसा दर्स आहे मूंखे बि भली कार था चऊं थैंक यू वेरी मच ऐं हाँ बिल्कुलु सुभाणे इंशाल्लाह लाइव हलाईंदासीं था फेसबुक ते डोंट वरी अॼु मां वेठो आहियां कुझु ॿाहिरि मुंहिंजा दोस्त वेठा आहिनि उन्हनि सां कचेरी बि हले पई ऐं प्रोग्राम बि हले पियो हिकिड़ी कॉल था वठूं जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सिलेक्टेड कॉल आई आहे साईं कहिड़ा हाल आहिनि हेलो हलो मुकेश बत्रा कंदकोट का सर हा मुकेश बत्रा कंदकोट का ॻाल्हायां कहिड़ा हाल आहिनि मुकेश भाउ ख़ुशि आहीं चाक चङो भलो अल्लाह जी महिरबानी तव्हां ॿुधायो बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह सब सेठ सभु ठीकु आहे सर हा हा सर हा डायरेक्टर अलॻि चवंदो आहे टीवी जो आवाज़ु बंदि कयो मां अलॻि चवंदो आहियां बार बार चवंदो आहियां जॾहिं बि लाइव कॉल कयो त टीवी जे आवाज़ खे बंदि रखंदा कयो न त फ़ाइदो न आहे फुज़ूल तव्हांजो आवाज़ बि मूं ताईं सही न पहुचंदो मुंहिंजो बि आवाज़ु तव्हां ताईं न पहुचंदो टीवी जे आवाज़ खे महिरबानी करे बंदि कंदा कयो टेलीविज़न जे आवाज़ खे जेका स्क्रीन जे हिते मां हलां बि थो हींअर मां हींअर फतकां बि थो इन जो आवाज़ु आहे जेको इहो जेको स्पीकर आहिनि इन जा इन्हनि खे म्यूट करे ईंदा कयो कहिड़े 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 के कीअं सम्झायां छा कजे छा कजे छा कजे हा अदी रोज़ीना जतोई मूंसां गॾु आहे मूंखे भली कार सां चवां दिलि जी गहराइनि सां थैंक यू वेरी मच अदी रोज़ीना फ्राम दादू थैंक यू वेरी मच रुखसार आहे मूंसां गॾु रुखसार खे भली कार था चऊं भाई हमारा नाम अस्सलाम वालेकुम राजा भाई हाउ आर यू भाई आई एम रुखसार सुमरो फ्राम नवदेरो रुखसार कहिड़ा हाल आहिनि तव्हां ठीकु आहियो मां लिखियो आहे त बेज़ारी देखी हर ताल्लुक़ में जब से बेज़ारी देखी हर ताल्लुक़ में जब से हमने राब्ते रखना छोड़ दिए तब से रुखसार डॉल है भाई हाँ जी ठीक है रुखसार थैंक यू वेरी मच रुखसार असां सां गॾु एंड मीर मुर्तज़ा निज़ामानी अदा जी चवां महरुल्ला खे भली कार था चऊं थैंक यू वेरी मच महरुल्ला अव्हांखे भली कार दिलि जी गहराइनि सां ख़ुशि हुजो आबाद हुजो एंड ज़ुहेब हिंगोरो ज़ुहेब कहिड़ा हाल आहिनि ठीकु ठाक चाक चङो भलो वेलकम थो चवां तव्हांखे भली कार एंड दानिश आहे दानिश महिरबानी हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम सर जी वालेकुम सलाम सर जी राजा जी ग्रेट जी दोस्त केरु पियो ॻाल्हाए अली असगर रिंद सर ॿियो केरु ॻाल्हाईंदो अली असगर रिंद छो एॾनि माण्हुनि ॻाल्हायो आहे उहे छा अली असगर हुया न सर पोइ सही माने कहिड़ा हाल आहिनि अल्हम्दुलिल्लाह सर तव्हां ॿुधायो मां ख़ैरियत ठीकु ठाक। माशाल्लाह सफ़ा चमको पिया चमको पिया ॾाढो चमका पियो इहो निखार जो राज़ त ॿुधायो असांखे बिस्किट खाइणु उहे त जाम खाईंदा आहियूं हा बसि पोइ अञा निखरजी वेंदे न भाउ असां त ॿियो सर ख़ैरियत तबियत सही आहे दुआ मुंहिंजा राणा दुआ अल्हम्दुलिल्लाह सभु सही बसि तव्हांजो प्रोग्राम ॾिठोसीं पे राजा साहिब सां थोरो हाल अहवाल कयूं टहक ॾेई ॾेखार टहक वॾा वॾा जी सर वॾा वॾा टहक ॾेई ॾेखार हैप्पी सर अञा अञा हाणे सही पाड़े जा ॿार मारींदा हा पाड़े जा ॿार मारींदा राति जा 13 अची थिया आहिनि तव्हां टहक था ॼारायो ॾे 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 ख़ैर आहे सर चलो महिरबानी जानी महिरबानी कुर्ब थैंक यू सर अर्ज़ो हिकिड़ो हा हा ओ मुंहिंजो भाउ थोरो परेशान आहे सऊदी में तव्हां पंहिंजे मुंहं सां हुनखे तसली ॾियो त असां गॾु हुनखे परेशान न थिए छो परेशान आहे रिंद छो परेशान आहे बस सर थोरो ॻोठ जा माहौल ख़राब आहिनि न नालो छा अथसि अली अकबर रिंद जिद्दा में आहे ड्राइवर आहे जी सर परेशान आहे ॾाढो हुते ॾाढो ॾाढो हुनखे तसली ॾियो आवाज़ सां गॾु तूं परेशान न आवाज़ सां तोसां गॾु आहियूं भाउ तूं परेशान न थी हाणे अलाए नालो वठो सर नालो वठो अली अकबर रिंद अली अकबर तूं परेशान न थी तूं तोसां असां गॾु आहियूं मां ख़बर न आहे मसइलो छा आहे पर वरी बि तोसां असां गॾु आहियूं ठीकु आहे तूं परेशान न थी हाणे तूं त रख हा हा अली अकबर परेशान न थी परेशानियूं अचण वञण जूं शयूं आहिनि ख़ुशि रह ज़िंदगी में ख़ुशि रह छो नड़ो ब्रेक वठिणो आहे भई ब्रेक था वठूं ऐं ब्रेक खां पोइ वापसि था अचूं केॾा न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम अगेन ख़ुशामदीद भली कार मां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम में शामिलु तमामु घणा मैसेज आहिनि अयूब जान आहे महिरबानी अयूब तव्हांजो मैसेज पढ़ां थो बसि तकड़ि न करिजां नी मैसेज अची वेंदा आहिनि त मां पढ़ी वेंदो आहियां अयूब थैंक यू वेरी मच तव्हां शो में शामिलु आहियो ऐं हुन सां गॾु गॾु ॿिया जेके बि दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश हूंदी आहे मुंहिंजी इहा चवंदो आहियां त जॾहिं बि शो में शामिलु थियो त मैसेज करे त को न को सुठी शाइरी कान का सुठी सुहिणी नज़म मोकिलींदा कयो
ऐं SMS पढ़ो चए थो हुसैन जन्नत दा बादशाह आहे हुसैन आल रसूल लिख ले दिल ते तख्ती दे तख्ता ते हुसैन दा कोई उसूल लिख ले। अदा पंजाबी आहे ऐं अहिड़नि मालिकनि जी जेका हूंदी आहे न पोइ हुन में वरी हेठां मथे थी वेंदो आहे। सो तव्हां जेका मूंखे मोकिली आहे इहा थोरो मुश्किल पई मूंखे लॻे पंजाबी, इनखे उर्दू में करे छॾियो त पोइ ज़बरदस्त थी वेंदो, तव्हांजे पढ़ी वठंदासीं। इमरान शर चए थो अदा व्हाट्सअप नंबर गॾु आहियूं यानी गॾु आहियूं। अस्सलाम वालेकुम राजा भाउ, छा हाल आहे तव्हांजो? शो ज़बरदस्त आहे माशाल्लाह खां। छा कजे उहो कोन्हे को ईंदो आहे हिकिड़ो अब हलो हाणे प्रोग्राम ख़तमु थी वियो आहे त उहा कॉल अची वई असांजे। हेलो अस्सलाम वालेकुम। हा वाह हलो लॻे थो हलो। कहिड़ा हाल आहिनि? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङियूं आहियो, भलियूं आहियो? जी अदा ठीक ठाक। हाय आऊं अॼु ख़ुशि न आहियां। वरी छो? बसि आऊं न आहियां ख़ुशि। छा लाइ? बसि न आहियां ख़ुशि त न आहियां ख़ुशि। तव्हां ॿुधाईंदा आहियो सभु कुझु, मां तव्हांखे ॿुधायां। सही ॿियो छा हाल? अल्लाह ख़ुशि कंदो तव्हां। महिरबानी सफ़िया जी, थैंक यू वेरी मच। टहक त ॾेई ॾेखारियो अॼु, वॾा टहक। कहिड़ी ख़ुशी में? जॾहिं तव्हां ख़ुशी न आहियो। कोई किथे उदास आहे, उनखे खिलाइणो आहे, मुस्कुराइणो आहे। अच्छा, उहो असांजी खिल सां अॻियां कीअं खिलंदा? मे बी मता नेटवर्क ई जवाबु ॾेई वियो तव्हांजो, नेटवर्क ई जवाबु ॾेई वियो, मूंखे ख़बर हुई। अदा असांजी खिल में असर ई न आहे। खिलो त सही, टहक त ॾियो। इहो वरी कहिड़ो हुयो की खिलणो हुयो, टहक हुयो? जेको माण्हू भिंडियूं खाई खिलंदो आहे उहो इहे खिलंदो खिलण वारो। हा इहो अजीब टॉपिक न आहे खिलण वारो। टहक ॾेई त ॾेखारियो हिकिड़ो दफ़ो, टहक ॾींदा त हूंदो तव्हां। ॾींदा आहियूं लेकिन मूड ते। ॾियो अॼु ॾियो न, टहक ॾियो न। जी न हूअं पाण ई पिया टहक, अॼु वरी चवां पियो त ॾियो ई कोन था। तोब ॻाल्हि आहे, पहाड़ ते चढ़ी वियासीं। माण्हू हूअं पियो हरू पियो ॻाईंदो आहे, वरी चवीस न मूंखे त कोन थो अचे ॻाइणु। अच्छा हा, कारा नीरा पीला सावा ॻाढ़ा फिका। ठीक न ठीकु कुझु बि न आहे, गानो ॿुधायो। गानो ॿुधायां? कहिड़ो ॿुधायां? जेको दिलि चवे उहो ॿुधायो। शाम जो ही पहर नाव सां करियो, शाम जो ही पहर नाव सां करियो, कुझु तईदा कयो, केतिरालियूं कयो, शाम जो ही पहर नाव सां करियो। वाह। हो ज़िंदगी रुञ सजी मां उञायल पखी, ज़िंदगी रुञ सजी मां उञायल पखी, डंड पाणी किथे कात छांव दसियो, डंड पाणी किथे कात छांव दसियो, कुझु तईंदा कयो, केत ॻाल्हियूं कयो, हो शाम जो ही पहर नाव सां जे कयो। हा ओ दी केॾां तूं केॾी सते में पइजो वञी, छा गुम थियो वञी? आवाज़ मूंखे बि नथो अचे। इहो गानो न ॿुधाई मां? हेॾो गानो ज़बरदस्त ॿुधायो मैं। न तव्हांजे गाने जी लाइन आई। छा कजे। हलो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अॼु टहक बि न ॾेई ॾेखारियव? ॾेखारियो। हा मूंखे अॼु आउं उदास आहियां। वरी छो उदास आहियो? अॼु रोईंदुमि बसि। न रोयो न। चलो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। थैंक यू। ओके, अल्लाह हाफ़िज़। अदी सफ़िया मूंसां गॾु फ्राम कराची, थैंक यू वेरी मच जी। प्रोग्राम जी आख़िरी कॉल हूंदी आहे ऐं प्रोग्राम में कोशिशि हूंदी आहे
त पहिरियां काफ़ी सारियूं कॉल्स काफ़ी सारी कचहरी करे सघिजे, पर अॼु सफ़ा जॾहिं ईंदी आहे त पोइ मूंखे ख़बर पइजी वेंदी आहे त हाणे जेको आहे सो जेका घंटी आहे उहा वॼण वारी आहे, मोकल वारी। सो पंहिंजी हाणे थी आहे मोकल। वेंदे वेंदे हिकिड़ो सुठो सुहिणो गीत, गानो कहिड़ो आहे? मास्टर मंज़ूर जो गीत आहे ऐं तमामु प्यारो गीत आहे। आई होप त तव्हांखे ज़रूरु इहो गीत पसंदि ईंदो। ऐं मूंखे ॾिजो इजाज़त, इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत जी तबियत सां सुभाणे राति जो 9 बजे वरी अव्हां सां थींदी मुलाक़ात। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। ऐं ज़हर ज़िंदगी असांजो जेको ड्रामो आहे उनजी 300 वारी जेका 300 माना 3 सेंचुरियूं हणी चुकी आहे, सुभाणे 300 क़िस्त ऑनर थींदी, इनखे ज़रूरु ॾिसिजो। ऐं इहा तमामु ज़बरदस्त ऐं बिग अचीवमेंट आहे जॾहिं तव्हां 300 क़िस्तूं पूरियूं कंदा आहियो। सो मुबारक हुजनि सॼी टीम खे, डायरेक्टर खे, सिंध टीवी जी पूरी टीम खे मुबारक हुजनि। बसि पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो इंशाल्लाह। स्पेशली खजू जेको आहे असांजो फर्ज़ंद अली खजू जेको डायरेक्टर आहे उनखे मुबारक हुजनि। आयो पेड़ा कोन खणी आयो आहे, पर हाणे वरी मुबारक हुजनिसि, वरी बि हुजनिसि मुबारकूं। हा ठीकु आहे जी, त प्रोग्राम पंहिंजी पुॼण ते पहुची वियो। वञो हाणे गानो ॿुधो, मूंखे ॾिजो इजाज़त। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अल्लाह भाई। छो वेर थई
विद राजा। तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।